कराची खां रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल गफ़ार भुट्टो। कराची सोराब ॻोठ टाउन जे यूसी 3 जो ड्रेनेज निज़ाम दरहम बरहम थियल। सोराब ॻोठ टाउन लाला रहीम सो यूसी 3 जे चेयरमैन दिलदार हुसैन बरफत, वाइस चेयरमैन कादिर हुसैन बरफत जे अदम दिलचस्पी ऐं लापरवाही नाअहली जे करे यूसी 3 जे अयूब ॻोठ जे ड्रेनेज निज़ाम नाकारा बणिजी वियो आहे। ड्रेनेज निज़ाम ख़राब हुजण सबबि नालनि जो गंदो पाणी घिटियुनि रोडनि ते बहिजी वियो आहे, जंहिं सबबि रहवासियुनि खे अचु वञ में सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। रहवासी नज़ीर राजपर, अली नवाज़ हकड़ो, फयाज़ राजपर, अशफाक मुगल, ज़ुल्फ़कार गोपांग, उस्ताद कलीम ऐं ॿियनि दाहींदे चयो त सोराब ॻोठ टाउन चेयरमैन ऐं यूसी जे चेयरमैन दिलदार हुसैन बरफत, कादिर हुसैन बरफत जी नाअहलीअ जो अयूब ॻोठ जे घिटियुनि रोडनि ते सीवरेज जो गंदो पाणी बहिजी वञण करे रहवासी सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, मगर मुंतख़ब थियल नुमाइंदा रोडनि रस्तनि ते बीठल गंदो पाणी नेकाल कराइण जी तयारी न कई आहे। हुननि चयो त सूबाई वॾी बल्दियात खां नोटिस वठी रोडनि रस्तनि ते बीठल गंदो पाणी नेकाल कराए ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ क़दम खणण जी घुर कई आहे।